दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों जीअं त अॼुकल्ह यूट्यूब ऐं इंटरनेट जो ज़मानो थी वियो आहे, उतां पैसा ॾाढा माण्हू कमाइनि था पिया। सभ खां घणा पैसा कमाइण वारा जेके आहिनि उहे ॿाहिरीं दुनिया जा माण्हू आहिनि, उहे अंग्रेज़ आहिनि। अंग्रेज़नि खे को बि जेको आहे सो ॿिए माण्हूअ खां का बि गिला शिकवा न हूंदी आहे। उनखे उहो कमेंट ॾींदा आहिनि ऐं उनखे शेयर कंदा आहिनि, उनखे लाइक कंदा आहिनि ऐं तव्हां उन्हनि जा वीडिया ॾिसंदव त लखनि जे तादाद में उन्हनि जा व्यूअर आहिनि। थोरी बि वीडियो ठाहींदा उन ते ईअं व्यू अची वेंदा आहिनि ऐं उहे पैसा उन्हनि खे मिली था वञनि, उहे कमाए था वञनि। त तव्हां छो था कमायो या असां छो था कमायूं? पर इन जो शर्त ॿ टे आहिनि। हिकिड़ा त तव्हां जेका ID ठाही आहे पंहिंजी, उन तां तव्हां पेज ठाहियो फेसबुक जो, ऐं उहो जेका तव्हां वीडियो ठाहियो था उन में को बि बैकग्राउंड में कंहिं बि ॻाइण जो न रखो। जीअं मिसाल मल थो केरु वॾनि मल जी हुन वीडियो चोराई वरी गानो हुनजो हलाए छॾियईं मुमताज़ मौलाईअ जो, ऐं उहो तव्हांजो मोनेटाइज़ न थींदो। उहो छाजे करे न थींदो? जो गानो पहिरियों ई अपलोड थियल आहे, तंहिंजे करे हू पराई तव्हां शइ कापी करे छॾी। सो इहो त का बि शइ पराई शइ न खणो, ऐं खणो था त उहो सोचे सम्झी बैकग्राउंड में न विझो कुझु बि। ऐं उनखां पोइ ॿियो नंबर इहो आहे त तव्हां हिक ॿिए खे जेॾी महिल तव्हांजा लाइक ऐं फॉलोअर कंदव, हिक ॿिए जा थींदव, हिक ॿिए जा ॿांह ॿेली, जंहिंखे चइबो आहे ॿांह में ॿेली ॿ त 12, इहो हिक ॿिए खे लाइक कंदो फॉलो कंदो त तव्हांजा लखनि में जॾहिं फेसबुक ते तव्हांजा थी विया त फेसबुक तां तव्हांखे कमाई थी मिली सघे थी। पर उहा दुबईअ मां या शारजा मां या का ॿाहिरां अञा बि कंहिं ॿिए मुल्क मां को तव्हांजो मिट माइट या ऑनलाइन ते माण्हू कनि था कमु, उहे तव्हांखे करे ॾींदा। उहे तव्हांजी पंहिंजी परसेंटेज कटींदा, तव्हांखे जेको आहे पंहिंजो हिसाबु किताबु ॾेई छॾींदा, ईमानदारी सां ॾींदा आहिनि। भली उहे पाकिस्तानी माण्हू बि आहिनि, तव्हां सम्झो उन लाइ पोइ कमायो था। ऐं उनखां पोइ यूट्यूब जा पैसा तव्हांखे डायरेक्ट पाण खे हिते ई मिलंदा। यूट्यूब तव्हां कीअं तव्हां कन्वर्ट कयो, उहा तव्हांखे जेको आहे सो फेसबुक ते जन्म तव्हांजा जेकॾहिं 50,000 सब्सक्राइबर ते फॉलोअर थी विया त उहे 50,000 फॉलोअर हिक ॿिए खे यूट्यूब जी मदद कयो। उहो यूट्यूब जी लिंक खणी फेसबुक ते रखो, उहो माण्हू ओपन कंदो त यूट्यूब सम्झो हली वियो, पोइ तव्हां उनखे सब्सक्राइबर कयो। 50,000 तव्हांजो सब्सक्राइबर थी वियो यूट्यूब ते त सम्झो त तव्हांजो 50,000 लख 1.5 लख काॾे बि न वियो। कोई वीडियो नंढो वॾो रखो, जंहिं महिल तव्हांजा 10,000 मिंट थींदा तव्हांखे पैसा मिलण शुरू थी वेंदा। का ॻाल्हि न आहे ॾुखी, ऐं सभु को पियो थो करे, पर फज़ूल पियो थो करे सभु को, ऐं कमाए केरु न सघंदो। सो दोस्तो हीअ अथव मुंहिंजी हिकु नंढड़ी ॻाल्हि, या तव्हां ॿुधो हिन ते अमल कयो ऐं पेज हिक ॿिए जा फॉलो कयो, लाइक कयो, शेयर कयो। को बि उन में तव्हां जेको आहे सो ईअं न कयो त यार हिन जो मां पेज फॉलो कंदुसि त मां हिन जो को ग़ुलाम थी वियुसि। ग़ुलाम न, तव्हां इहो तसवर सोचो बि न त ॿिए जी मदद कई, तव्हां सम्झो तव्हांजी उहो मदद कंदो ऐं हिक ॿिए जा ॿांह ॿेली थी वञे, जीअं मां तव्हांखे पहिरियां ॿुधाए छॾियो आहे। दोस्तो हक़ मौजूदु जेल